वेलकम बैक नाज़रीन। अनम तव्हां पचाईंदा आहियो ईद ते या तक खाईंदा आहियो? सिर्फ खाईंदी आहियां। मुंहिंजी वालदा घर में कुकिंग इलाही सुठी कंदी आहे, उन्हनि जी कॾहिं कॾहिं हेल्प करे वठंदी आहियां, लेकिन मूंखे खाइण जो तमामु घणो शौक़ु आहे। ऐं लाइक असां सभिनी आई थिंक लेडीज़ जेके बि हिते वेठियूं आहिनि उन्हनि जो जेको कुकिंग जी स्किल्स ॾिसी करे हाणे मुंहिंजो दिलि बि चए पियो की हिननि मां कंहिंखां जेको आहे न ईद नेक्स्ट ईद ताईं जेको आहे न आउं बि प्रिपेयर थी वञा ऐं मज़े मज़े जा खाधा ठाहियां। लेकिन खाइण जो मूंखे तमामु घणो शौक़ु आहे ऐं वेट कंट्रोल करण जो शौक़ु आहे। तव्हांखे असां पाया खाराईंदासीं। ज़बरदस्त सुभाणे स्पेशल डिश कहिड़ी खाईंदा, सुठी कहिड़ी लॻंदी आहे? मूंखे पुलाव सुठो लॻंदो आहे गोश्त में। अक्सर मुंहिंजी एज जूं जेकी छोकिरियूं हूंदियूं आहिनि गोश्त कोन खाईंदा आहियूं, मूंखे तमामु पसंदि आहे गोश्त। कलेजी या मगज़ नाश्ते में कलेजी खाइणा त डॉक्टर जबीन जे घर वञो। बस असां अचूं था हाणे। सुबुह जो जेको आहे नाश्ते में जी मगज़ फ्राई करे जेको अम्मी ॾींदी आहे मिठो हूंदो आहे कुझु, उहो तमामु बहितरीनु हूंदो आहे। मतिलबु हिकिड़ी फीलिंग हूंदी आहे ईद जी, उहो उन्हनि खाधनि सां ई ईंदी आहे। जी ठीकु आहे। अच्छा, उन खाधनि खां सवाइ ख़र्ची ते कॾहिं रुठो? लगारी त ज़िदी हूंदा आहिनि, कंहिं लगारी त ॻाल्हि ई न आहे, मुगलनि खे छॾियो। अक्सर हमेशह ख़र्ची ते जेको आहे असां 6 भेनरूं आहियूं घर में ऐं असांजो जहिड़ो हूंदो आहे, वॾी आऊं आहियां त मूंखे वधीक मिलंदी आहे, त पोइ मुंहिंजी नंढियूं भेनरूं जेका उन्हनि जो बाबा ऐं मुंहिंजी अम्मी सां झगड़ो हूंदो आहे की असांखे ओतिरी खपे जेतिरी अधी खे मिली आहे। केतिरी मिलंदी आहे इहो नथी ॿुधायां, बसि मिड़ई 2-2 रुपया मिली ईंदी आहे, त उन में जेको आहे झगड़ो हूंदो आहे। हाणे ईअं ई आहे। हाणे छा थींदो आहे, मूंखे ॾियणी पवंदी आहे पंहिंजी नंढी भेणुनि खे। मतिलबु ख़र्ची वठण वारो दौर जेको आहे न इलाही पहिरीं गुज़री चुको आहे। हाणे असां ॾियण वारे कैटेगरी में अची विया आहियूं, त पंहिंजी नंढी भेणुनि खे वरी जेके असांजा कज़न्स जा ॿार आहिनि घर में ईंदा आहिनि, हींअर त ख़र्ची थोरी घटि ई जेको आहे माण्हू तक़सीम करे पियो, छोकी ईद जेका आहे घर में रही करे असां मल्हायूं पिया। लेकिन वेंदा आहियूं या असां वटि केरु ईंदो आहे त पोइ तव्हांखे जेको आहे न पैसा कड़क कड़क नोट जी बैंक मां कढाए रखबा आहिनि, त उहे कढाए रखबा हुआ, त तमामु बहितरीनु एक्सपीरियंस रहंदो आहे। जी तव्हां शहनाज़, तव्हांखे खाइण पीअण में छा पसंदि आहे, छा पचाईंदा आहियो? असांजे घर में बहरहाल सभु शौक़ीन आहिनि खाइण पीअण जा। ॿार सभु ईद जी जीअं मासियूं आहिनि उहे पचाईंदियूं आहिनि। पहिरीं त असां पाण पचाईंदा हुआसीं, पर हाणे मासियूं आहिनि पचाइनि था, असां पाण बि हुननि जी हेल्प कंदा आहियूं ऐं पचाईंदा आहियूं। मच्छी पचाईंदा आहियूं, गोश्त पचाईंदा आहियूं। ईद जो ॾींहुं थींदो आहे त गोश्त न आउं घटि खाईंदी आहियां, मूंखे मच्छी सुठी लॻंदी आहे। मच्छी मूंखे पसंदि आहे, मच्छी पसंदि आहे, आउं घटि खाईंदी आहियां, घटि खाईंदी आहियां। ऐं मच्छी पचाईंदी आहियां सुठी पचाइण में, ऐं गोश्त कुकिंग सुठी कंदी आहियां। सही। भर्त भरींदी आहियां, सभु कमु कंदी आहियां। सही। हाणे तव्हां गोलार्ची में ईद मल्हायो, हैदराबाद में मल्हायो? असां पंहिंजे ॻोठु राउकी में मल्हायो। उते कीअं मल्हाइबी आहे? उते बसि पोइ रधिबो आहे, पचाइबो आहे, मर्द उथी वेंदा आहिनि नमाज़ ते, ऐं पोइ असांजूं खटूं भरी पई हूंदियूं आहिनि। महिमान तमामु घणा ईंदा आहिनि, महिमान नवाज़गी सियासी माण्हू ॿाहिरि त तमामु घणा हूंदा आहिनि, पर औरतूं तमामु घणियूं ईंदियूं आहिनि असां सां ईद मिलण। असां वेंदा आहियूं, ॾाढो इंजॉय कंदा आहियूं, ॿारनि खे ख़र्चियूं ॾींदा आहियूं, ॿार ख़र्चियूं वठंदा आहिनि। ऐं मुंहिंजे वॾे ॾेर जा ॿार, सॼो असांजो घरु माना 4-5 फैमिलियूं आहिनि जेके गॾु, असां सभु गॾु था रहूं हुते। नंढपण में ख़र्ची मिलंदी त उहा ख़र्ची कीअं इस्तेमालु कंदा हुआ? माना का शइ ॾिसंदा हुआ, का फिल्म ते वेंदा हुआ, सिनेमा ॾिसण वेंदा हुआ, छा नंढपण में जॾहिं कहिड़ी शइ कीअं ख़र्च कंदा हुआ? अच्छा, नंढपण में मुंहिंजा माइट मीरपुर बठोरो ठठो ज़िलो उते रहंदा, त उते मेलो लॻंदो, मेट शाह जो मेलो लॻंदो, त असांखे जेका ख़र्ची मिलंदी, हिकिड़ा दुकान हूंदा हुआ वेझा, उन्हनि तां ॿार हूंदा हुआसीं त सभु भेणूं बियूं गॾिजी भार असां उन्हनि तां शइ वठंदा हुआसीं। पोइ वरी छा थींदो, जे पैसा ॿिया रखंदा हुआसीं ख़र्चियूं, अम्मा ॾींदी, असांजो ॾाॾो ॾींदो, सभु ॾींदा हुआ असांखे ख़र्चियूं, माइट मिट सभु ॾींदा। पोइ असां मेलो लॻंदो उन लाइ ख़र्चियूं असां गॾु करे रखंदा हुआसीं। मूंखे यादि आहे त 10 रुपया जेके आहे से 10 रुपया आउं खणी वई हुअसि मुंहिंजे ॾाॾे सां गॾु मेले ते, मेरशाह जे मेले ते। उन मां तमामु घणा मूं रांदीका वरिता, उठ वरिता, मिठाइयूं वरितियूं, ऐं माना 10 रुपया न खुटा वरी उन मां तव्हांखे ॿुधाया त उहे वठी, माना एतिरा सामान वठी सभिनि लाइ खणी बि आई हुअसि, सॼो थेली भरे बि खणी आई हुअसि, तंहिंखां सवाइ बचिया बि पैसा। माना अहिड़ो दौरु, हाणे त महांगाई दौरु आहे, तंहिं हूंदे बि सभिनि खे ख़र्चियूं ॾियणियूं पवनि थियूं, ऐं ॾियूं था, हाणे वठूं त नथा। सही। नंढपण में दॿो हूंदो, हुन में दुनिया ॾेखारींदा, हिंदुस्तान था हलूं, अमेरिका था हलूं, लंडन था हलूं, पहाड़ियूं मंज़र ॾेखारींदा,
हा, इहे बि ॾिसंदा हुआसीं मेलो फोटोस हूंदो चेंज थींदा उहे गिरमिट लाइ छा चवंदा हुआ? मेलो हूंदो ॿियो हिकिड़ो हूंदो मौत जो खूह हा उहो असां ॾिसंदा हुआसीं सर्कस सर्कस में। उहो ॾाढा असांखे वठी ईंदो पोइ उहो असां घुमंदा हुआसीं असांखे इलाही इंजॉय कंदासीं मज़ो ईंदो ऐं घुमण फिरण में उहे लम्हा बहितर हुया हाणे लम्हा जॾहिं गुरबत हुई 10 रुपए में असां एतिरी शयूं वठूं पिया हाणे तव्हां माशाल्लाह न हाणे ईअं आहे त जेका लाइक़ माण्हुनि जी आहे उहा हाणे मूंखे लॻे थो त बहितर। वधीक बहितर आहे पढ़ियल लिखियल तबिको मोबाइल पर हर ॾिसो मोबाइल शइ ते आहे न हाणे हा, मोबाइल पर जो इस्तेमाल अॻे करे मां माण्हुनि मोबाइल में जो इस्तेमाल कयां हा प्रोग्राम में वेठा हूं माना हा असांजी अॻे दूरियूं माण्हुनि विछोड़ियूं में थी वियूं आहिनि न जी जी हा अॻे मोहबत हूंदी हुई पहिरीं मूं ॻाल्हि कई न अॻे मोहबत हूंदी हुई हाणे उहे मोहबतूं ख़तमु थी वियूं आहिनि माण्हुनि मां पर वरी बि शुक्र आहे अलाह जो असां माण्हुनि में जेके लाड़ी माण्हू आहियूं उन्हनि में कुर्ब आहे सही असां वटि जेको बि अचे थो उनखे बि कुर्ब ओतिरो मिले थो ऐं तमामु माण्हुनि सां मिलूं बि था ऐं असांखे त तमामु सॼो कुर्ब ख़तम थी वियो आहे सही आहे उत्तराखंड ते हमलो न कयो मां बि उत्तराखंड खे थोरो एतिराज़ थी पियो हा सॼी सिंध में ई कुर्ब आहे सच ॻाल्हाईंदा इहो सुठी ॻाल्हि चई मोहबत ई आहे सही लाड़ी माण्हू मोहबत तव्हांखे गिफ्ट छा मिलंदा ईद ते जी। तोहफ़ो को अहिड़ो जेको अॼु ताईं तव्हांखे यादि हुजे हाणे हर वक़्तु असांखे ख़र्ची फोकस कंदासीं कि भले बकरो आयो आहे सभु कुझु पहिरीं जीअं तव्हां चयो कि 4-4 वॻा असांजा 4-4 वॻा पहिरीं ॿार घणा हुया वॻा घटि ठहंदा हुया हर ॿार खे हिकु हिकु या ॿ वॻा छो माण्हू चए हाणे त असां सभु कुझु करे था सघूं पर ईअं हो जो ख़र्ची खे फोकस कंदासीं कि जीअं मिलंदी त उहा ई असांजो सभु कुझु हुई जेके वठी असांखे ईद मल्हाइणी आहे हिकिड़ो जोड़ो बि सभु कुझु हो मां सियारे जो जोड़ो उन्हारे जो जोड़ो राइट न अंदर ॿार जे लाइ इहो बि ईअं हूंदो न पर इहो छा हूंदो हो नंढा हूंदा हुआसीं त असांजी जॾहिं ईद हूंदी हुई त हिकिड़ो जोड़ो रमज़ान में ठहंदो त उहो ई असां वरी ईद ते पाईंदा न ईदनि ते अलॻि अलॻि पर उहा हर शादी में न जानी असांजो इहो ई पर जेके पहिरीं ठहंदा हुया वॻा उहे ॿिए साल हलंदा हुया हाणे असांजे ॿारनि में कॾहिं असां इहो न ॾिठोसीं कि जेके सियारे जा आहिनि त नेक्स्ट सियारे में बि उहे पाईंदा हिन खां पोइ काफ़ी जो पाईंदा उहे सुभाणे ई नथा पाइनि बाक़ी बची गिफ्ट नंढे हूंदे त कोई अहिड़ा गिफ्ट न मिलंदा हुया सवाइ वॾा थियो birthday जे। 20 साल जा थियो हाणे एतिरा वॾा थी वियासीं जो इलाही गिफ्ट मिलण बि लॻा आहिनि इलाही गिफ्ट विराइण बि केर लॻा गिफ्ट तो आहियूं दे ॿुधाए छॾियो हा सची करे छॾियो कोई यादगार गिफ्ट सच जेकी मिठी ईद आहे उन में मां पंहिंजी का अहिड़ी दोस्त जंहिंखे अगरि मां दोस्त चवां सभु त असांजो सर्किल आहे हा दोस्त चंद हूंदियूं आहिनि जेके असां पंहिंजी साहेड़ियूं प्यारियूं सहेलियूं हूंदियूं आहियूं ऐं उन्हनि जो मां बाक़ाइदा वॻा वठंदी आहियां उन्हनि जूं चूड़ियूं वठंदी आहियां उन्हनि जे लाइ मेहंदी वठंदी आहियां ऐं उहो कंहिं सालनि खां वठी अॼु 14-15 साल थी विया आहिनि उन्हनि जे घर पुॼाईंदी आहियां चूड़ियूं कढी जबीन भुट्टो मुंहिंजे लाइ बि मेहंदी मोकिलियो त मां बि लॻाए ईद जी गिफ्ट ते अचूं पिया माना जेके सेवण जे परियों रहनि था या रोडनि ते माण्हू घुमनि था उहे तव्हांखे जिन नाला बि अमीर आहिनि उहे एॾा कंजूस आहिनि जो तव्हांखे गिफ्ट बि नथा ॾियनि न छो जो सभु कुझु शायदि मुंहिंजे पंहिंजे हथ में आहे अच्छा माना अमीर बख़्श गिफ्ट ई कोन उहो सभु कुझु तव्हां इहो सम्झो कि अमीर बख़्श जी हर शइ जॾहिं मां अगरि मां चेक बुक लिखी थी सघां साइन करे त मूंखे अहिड़ो छा ॾींदो गिफ्ट न ॾे माना पाण हिनजे रिमोट कंट्रोल जबीन आंसू नंढी थी सघे त ख़ुशी वधीक आहे ख़ुशी वधीक अमीना खे वधीक तजुर्बो अथव माना हिन मामलनि ते $50 जो $200 जो असां हिन महल ऑनलाइन बकरा वरितासीं ॿारनि खे ख़र्चियूं बि मां तव्हांखे ॾुख न थींदो आहे त तव्हांखे तव्हांजो हस्बैंड अमीर बख़्श गिफ्ट ई नथो ॾे पाण मुंहिंजे लाइ हिकिड़ो गिफ्ट आहे इहो फिल्मी डायलॉग फिल्मी बि न नकली डायलॉग न हो पाण रियली मुंहिंजे लाइ हिकिड़ो तव्हांखे ज़िंदगी में कॾहिं गिफ्ट ई न ॾिनई हाणे ॿुधाई या मे बि एतिरा ॾिनो तव्हांखे यादि न हुजनि मूंखे हुन हमेशह गुल अहमद जा सभु वॻा होई वठी ॾींदा आहिनि हिन जे अलावा पुछंदा आहिनि गिफ्ट था ॾियूं ठाहे वठ का ॻाल्हि ठाहे वठ जॾहिं मूंखे गिफ्ट मिलिया ई मिलिया ई न असां केक कटंदा आहियूं सही। सभु
जंहिंजी बि सो बि इहे वठी ईंदी आहे हुनजो बि मां वठी ईंदी आहियां। ॿारनि जो ॿार मूंखे सरप्राइज़ ॾींदा आहिनि, हुन में गिफ्ट हूंदो आहे त ॿार वॾा थी विया आहिनि, गिफ्ट मुंहिंजे लाइ को माना नथो रखे। मुंहिंजो मुड़ुसु बि अहिड़ो सुधरियल न आहे। न मुंहिंजो मुड़ुसु सुधरियल आहे, गिफ्ट मुंहिंजो न आहे घटि थो सुधरियल, ॾे। गिफ्ट न ॾींदी। डॉक्टर आफर तव्हांखे कहिड़ा गिफ्ट मिलंदा आहिनि ईद डॉक्टर ते? अरफा जी बिल्कुलु बचपन जो अगरि चऊं त उन टाइम ते ख़ैर एतिरो घणो त गिफ्ट कोन मिलंदा हुआ, पर मूंखे अञा ताईं यादि आहे त असीं ईद कार्ड हिक ॿिए खे ज़रूरु ॾींदा जी। हुआसीं, पोस्ट कार्ड या ईद कार्ड पंहिंजी फ्रेंड्स खे। उहो त मस्त हूंदो हुयो, ईद कार्ड। एग्जैक्टली, हींअर उहो सिस्टम ख़तम थी वियो SMS जे थ्रू बस। एग्जैक्टली, SMS ॾियो या कुझु कयो, त उहा शइ इलाही मिसिंग आहे। समटाइम्स आउं ॿारनि खे वठी बि वेंदी आहियां, ॻोल्हंदी पई आहियां त ईद कार्ड किथे मिली वञे त ॿारनि खे थोरा उहा प्रैक्टिस करायूं। त आउं पंहिंजनि ॿारनि खे चवंदी आहियां त हिकु ॿिए खे, मुंहिंजी नंढड़ी धीउ आहे हुनखे चवंदी आहियां तूं कार्ड ठाह ऐं सभिनीनि खे ॾे, पंहिंजी कज़न्स खे बि ॾे, मम्मा जे लाइ ठाह, पप्पा जे लाइ ठाह। उहे ॾियनि था ॿार। एग्जैक्टली, जी, त बचपन में उहा शइ हिकिड़ी सुठी हूंदी। बाक़ी गिफ्ट चूड़ी वग़ैरह थी वियूं, इहे थींदियूं नंढी नंढी का गिफ्ट हिकु ॿिए खे ॾींदा हुआसीं फ्रेंड्स। हींअर जेको आहे असांखे ॾियणा था पवनि, ॿारनि खे ॾियूं ऐं हा असांखे मिले, हस्बैंड ॾींदो आहे, समटाइम्स परफ्यूम्स ॾे छॾे, समटाइम्स माना डॉक्टर जबीन के परफ्यूम भी हस्बैंड न कोई डॉक्टर जबीन इहो अदा तो परफ्यूम खे वणंदी घणी त मोस्टली परफ्यूम वग़ैरह ॾींदो आहे, ठीक आहे न, हा स्पेशल वही या ॿार जा जबीन वो घर तक पहुंचे। घर त सभु कुझु थो हाँ पुॼे, जी जी हाँ जी मुंहिंजो जेको हस्बैंड या मुंहिंजा ॿार, उनखे ख़बर आहे मम्मा खे परफ्यूम वधीक वणे थी पई, त पोइ हू ॿियो कुझु न परफ्यूम ज़रूरु मूंखे ॾेई छॾींदा आहिनि त मम्मा हीअ ईद जो गिफ्ट तव्हांजे लाइ परफ्यूम आहे। ऐं हालांकि पैसा आउं ई ॾींदी आहियां, ॿारनि खे वठंदा आहिनि। मतलब हर ईद ते परफ्यूम्स मिलंदियूं या आहिनि। एग्जैक्टली, पर तव्हांजी ससु कॾहिं तव्हांखे गिफ्ट न ॾिनो, मूंखे ख़बर पई। न ख़र्ची ॾींदी आहे पंहिंजे गिफ्ट हिसाब सां। ससु तव्हांखे गिफ्ट न ॾींदी आहे, डॉक्टर आरफा खे ससु गिफ्ट ॾींदी आहे। एग्जैक्टली, गिफ्ट कोन ॾींदी, आउं ॾेई छॾींदी आहियां उन्हनि खे ईद ते वॻो वग़ैरह, पंहिंजी हाँ, सस खे या सही। ॿिए निणाननि खे या ॾेराणियुनि खे या उन्हनि जे ॿारनि खे। त मुंहिंजी आदत आउं गिफ्ट ॾींदी आहियां, घणा ॾींदी आहियां। सही। So, मुंहिंजी ससु तंहिंजे मूंखे करे। हिकिड़ो गिफ्ट ॾिनो अच्छा ऐं मूंखे यादि आहे कि अॼु ताईं मां वटि जी ईद खां हफ़्तो पहिरीं ईद कार्ड फेस्टिवल लॻंदो हुयो, Exactly. जंहिंमें उहा शइ इलाही missing आहे हाणे तमामु उहा शइ घणी। न आहे। हाँ, ईद कार्ड कोन्हनि के, ॿारनि खे ख़बर बि न आहे, बसि SMS कयूं था ऐं SMS जो हाणे की जवाब फॉर्मेलिटी अचो थी वई आहे वञे। त तव्हांखे बस, पूरी करणी आहे बस बस। सुबुह जो उथो, वञनि था घर में जेके बि ॿार वग़ैरह या मर्द ईंदा नमाज़ ते, त असीं जल्दी सां तयार थी ऐं कुकिंग कयूं था, हाणे त ज़ाहिर ईअं ॻाल्हि आहे आहे, न, सुबुह जे टाइम ते हिकिड़ो SMS को SMS, ऐं सेंड उन हाँ, ऑलमोस्ट सुबुह जो 9 बजे खां वेहूं था पिया, तकरीबन 2-3 कलाक लॻंदा आहिनि सभिनीनि खे लिखी ऐं फॉरवर्ड करे बसि हिकिड़े मैसेज में जान छॾायूं था पिया। सही। त इहे ख़ुशियूं थोड़ी जुमिलो घटिजी सही वियूं आहे, आहिनि। जान छॾाइण वारो। ठीक है, ठीक है, ब्रेक जो टाइम थियो आहे, नाज़रीन असां गॾु रहिजो।